जाम सिंध न्यूज़ में खबरों का सिलसिला जारी है। खबर शाम से पक्को का मोहम्मद अली तीवड़ा जी रिपोर्ट मौजूद पक्को में तीवड़ा बिरादरी के माण्हुनि पारां PPM ने रफ़ीक जमाली खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे बयानो आयो। उन समय अब्दुल लतीफ़ तीवड़ो, गुलाम शब्बीर, हाजी कादिर बख्श तीवड़ो, अब्दुल गफ़ार, मोहम्मद अली, हामिद अली, गुलाम हैदर, गुलजार, खालिद हुसैन, गुलाम नबी, जमील, बरकत, वकार तीवड़ा जी अगवाणी में शहर के पुराने रोड ते हल धरणे में तीवड़ा बिरादरी के माण्हुनि PPM ने रफ़ीक जमाली मथा इल्ज़ाम लगाईंदे चयो त रफ़ीक जमाली दादो जे पाट शरीफ वारे इलाइक़े में तीवड़ा बिरादरी जे रुस्तम अली तीवड़े जे 200 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे ॾोहारी क़िस्मनि जे माण्हू विहारे छॾिया आहिनि, जिन कणक जो लाबारो कंदड़ पोरियत ते तशद्दुद करे ज़मीन खां बेदख़ल करे छॾियो आहे। जॾहिं त कब्ज़े जो केस दाख़िल करण बाद ॾोहारी तीवड़ा बिरादरी जे घर मथां हमलो करे फायरिंग पिण कई आहे। जॾहिं त दादो पुलिस MNA रफ़ीक जमाली जी वागार वहंदे ॾोहारियुनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। उन्हनि वधीक ॿुधाईंदे चयो त 200 एकड़ ज़री ज़मीन जी लिखत पिण तीवड़ा बिरादरी वटि आहे, पर तंहिं बावजूद भी MNA रफ़ीक जमाली सियासी असर इस्तेमाल करे ज़मीन ते गैर कानूनी कब्ज़ो करे रहियो आहे। आख़िर में मुज़ाहिरनि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी ज़मीन जा कब्ज़ो ख़त्म करायो वञे।